दोस्तों अॼु रियासत सोप सीरियल जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। छा रियासत सोप सीरियल शूट थींदो बि सही या इहो बंदि थी चुको आहे? वरी का नई डेट खजू साहब ॾिनी आहे। आख़िर हिन ड्रामे जी नई अपडेट किथे पुगी आहे, किथे नाहे पुगी? अॼु तव्हांखे हिकु हिकु स्टेप बाय स्टेप सॼो क्लियर करे ॿुधाईंदासीं ऐं हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हिन चैनल ते अव्हांखे बर वक़्तु न्यू खां न्यू अपडेट्स मिलंदी रहंदी। दोस्तों दरअसल खजू साहब जेको वाइदो कयो छंछरु आचर वारी जेका हुन चयो मां शूटिंग कंदुसि, मुंहिंजे ख़्याल में उहा शूटिंग कैंसिल थी चुकी आहे। हाणे खजू साहब फ़िलहालु कराची पियो घुमे। कंहिं टाइम हेॾे कोच ते चढ़ियो थो वञे, कंहिं टाइम हेॾे कार ते चढ़ियो थो वञे ऐं पोस्टूं इहे रखे थो त दुआन में यादि संगत मां फलाणी जॻह वञा थो, संगत दुआन में यादि मां फलाणी जॻह वञा थो। मां तव्हांखे दोस्तों पहिरियों ॿुधायो, हिन डायरेक्टरनि ते को एतबार न कयो। हीअ जेको आहे जेका डेट ॾींदा आहिनि उन खां इहे फिरी वेंदा आहिनि ऐं तव्हां वरी असांजे मथां गुसो कंदा हो, यार तव्हां फलाणी कयो, तव्हां कूड़ी अपडेट ॾिनी। तव्हां ॾिसो न, जॾहिं डायरेक्टर ई पंहिंजी पेज ते पंहिंजे फेसबुक आईडियुनि ते पकी अपडेट ॾेई करे उहे फिरी था वञनि त इन में असांजो कसूर न आहे। छो त असां बि उन्हनि खां पुछंदा आहियूं, उन्हनि खां डायरेक्टर खां जेका अदाकार आहिनि उन्हनि खां अपडेट वठंदा आहियूं त तव्हांजे अॻिते अपडेट असां छा हलायूं। हू ॿुधाईंदा आहिनि त फलाणे ॾींहुं असांजी शूटिंग शुरू थींदी, तव्हां अपडेट ॾेई छॾियो ऐं उन खां पोइ उहे फिरी था वञनि त इन में असांजो को कसूर न आहे। मुंहिंजे ख़्याल में शूटिंग रियासत जी वरी पोयां थी वई आहे ऐं वरी नई ॾिसो कहिड़ी डेट ॾिए थो खजू साहब ऐं उन जो छा हाल वाल हूंदो। जेको हाल हूंदो तव्हां सां रखंदासीं साम्हूं। लाइक शेयर सब्सक्राइब करणु न विसारींदा।